नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुस्लिम लीग के कायद नवाज़ शरीफ की वापसी के हवाले से पूरे मुल्क में बहस हलंदड़ है। मौलाना फजल रहमान जो PDM जो सरबराह है उन नवाज़ शरीफ के चयो आहे त मार्च के महीने में जो PDM तरफा लॉन्ग मार्च है पाकिस्तान वापस अची उनकी अगवानी करे, जैसे त PTI पारा KPK में लोकल बॉडीज़ जो सेकंड फेज़ है वो मार्च महीने में वो अनाउंस किया वियो आहे ऐं इन खां पोइ इम्कान आहिनि त PDM जो जेको मार्च वारो लॉन्ग मार्च है हिकु दफ़ो ॿीहर मुलतवी थी सघे थो। मिनी बजट के हवाले से भी ईंदड़ जेको सेशन में मिनी बजट जो है वो कंहिं वक्त भी मंजूर या रद्द थी सघे थी। शौकत तरीन जो नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर है उनजो चवणु आहे त अमेरिकन दबाव खां पोइ IMF जो है वधीक सख़्तियूं कयूं आहिनि ऐं हुन इशारो ॾिनो आहे त अमेरिका जो मुसलसल दबाव है ऐं असां कोशिशि करे रहिया आहियूं त जेको हेठियों तबिको आहे आम माण्हू आहे उन ते वधीक जेको आहे इकोनॉमिकल दबाव न पए, टैक्स जो दबाव न पए ऐं शौकत तरीन जो चवणु आहे त जेके अमीर तबिको आहे वधीक असां टैक्सिस जेको आहे उन्ही खे उनजो दबाव बर्दाश्त करणो पवंदो। इन अहम इशूज़ ते असां स्टूडियो में दावत ॾिनी आहे। समीर मेंद्रो साहब पाण सीनियर साहब या सीनियर तजिए निगार आहिनि। टेलीफोन लाइन ते असांखे ज्वाइन किया है सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब पाण पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान आहिनि। शुरू कयूं था डॉक्टर करीम ख्वाजा साहब का। डॉक्टर साहब, मुल्क की जेका फाइनेंशियल सिचुएशन है वो तव्हांजे आॾो आहे। ख़ुदि नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जो चवणु आहे त अमेरिकन दबाव तहत IMF सां जेको मुआहिदो कयो वियो उन खां बाद में IMF सख़्त रवैयो जेको आहे अख़्तियार कयो आहे ऐं उनजो अल्टीमेटली जेके IMF सां मुआहिदो आहे वरी बि जेके टैक्स आहिनि उन टैक्स जो सॼो बोझ जेको आहे उहो आम कॉमन मैन खे बर्दाश्त करणो पए थो। पर नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त आम कॉमन मैन ते रुगो 2 अरब रुपयनि जो जेको टैक्स आहे उनजो बोझ विधो वेंदो, बाक़ी जेको अमीर तबिको आहे वधीक उन ते इहो दबाव पवंदो। कीअं ॾिसो था अमेरिकन्स दबाव जी जेका ॻाल्हि कई पई वञे, IMF सां मुआहिदो आहे, ईंदड़ वक़्त में मिनी बजट जेका आहे उहा पेश थी चुकी आहे क़ौमी असैम्बली मां, कंहिं वक़्त बि उहा मंज़ूर भी थी सघे थी, रद्द भी थी सघे थी। कीअं ॾिसो था सूरत हाल खे? शकील साईं, सब खां पहिरीं त पंहिंजो नाणे वारे वज़ीर जेको फरमायो आहे उहो ख़ुदि IMF ऐं अमेरिका जो रिप्रेज़ेंटेटिव आहे। नेचुरली जंहिंखे उहो रिप्रेज़ेंटेटिव आहे उन जी ॻाल्हियूं थो करे। जीअं टेक्नोक्रेट टाइप माण्हू ईंदा आहिनि, पोइ हफ़ीज़ शेख जी सूरत में हुजनि या शौकत तरीन जी सूरत में हुजनि या ॿिए कंहिंजी सूरत में हुजनि, उहो रिप्रेज़ेंट IMF या वर्ल्ड बैंक खे कंदा आहिनि। उहा उन ॻाल्हि कई आहे अमेरिका जा हिन रीजन में इंट्रस्ट आहिनि ऐं उहो इंट्रस्ट अगरि पाकिस्तान सर्व कंदो आयो आहे गुज़र 72 सालनि खां ऐं हाणे अगरि उन न कयो त नेचुरली घुमी फिरी करे मुंहिंजो तजियो इहो आहे त हीअ अमेरिका जेको चवंदो ई कंदा। छाजे हुनजो गुज़र सफ़र इन बग़ैर पॉसिबल कोन्हे। बाक़ी जेसि ताईं आहे त हिते फाइनेंशियल पोज़ीशन्स इलाही ख़राबु आहिनि। हिते ज़रात में बि तव्हां ॾिसो त हदफ़ असीं हासिलु नथा पिया करे सघूं फसलनि में, ऐं जेको असांजी वधि में GDP जेका असां ज़रात सां ईंदी आहे उन में बि असीं पोइते आहियूं ऐं ॿियूं शयुनि में बि असीं पोइते आहियूं। उन इलाही कारण आहिनि ऐं उन कारण में इलाही चीज़ूं डिस्कस करे सघजनि थियूं। पंहिंजो TV टॉक शो में इलाही चीज़ूं नथियूं करे सघनि। सो हिते हिकिड़ो रीज़न इहो आहे त हिते इलाही चीज़ूं जेके बांग्लादेश 71 में असां खां अलॻि थियो ऐं उहो हुनजी इकोनॉमी हिंदुस्तान खां बि वधीक आहे। उहो छो? हिंदुस्तान जी इकोनॉमी असां खां स्ट्रॉन्ग आहे। रुपए में हींअर अफगानिस्तान जो जेको आहे करेंसी असां खां वधीक आहे। हितां हर चीज़ जेका आहे असां बॉर्डर जेके वायर्स आहिनि इहे सभु किरी पियूं आहिनि। ड्यूरिंग लाइन खे तालिबान तरक़ी नथा कनि। हिते जी शयूं कणिक, हिते जो डॉलर, हिते जी ॿियूं शयूं सभु लॻनि पियूं थियूं। त केरु ज़िम्मेदार आहे हिन में? सम्झण वारा सम्झंदा त की ज़िम्मेदार केरु आहिनि। त अॻिते हली करे पाकिस्तान में जेको आहे सो इकोनॉमिकल क्राइसिस अञा वधंदो ऐं अमेरिका जा जेके हदफ़ आहिनि इम्पैक्ट जे हवाले सां या ॿियूं शयूं जेको अमेरिका इन खेत्र में चाहे पियो, अगरि असां उन ते डेफिनेटली अञा ताईं त इहो थियो आहे
सीटो हुजे, बगदाद पैक्ट हुजे, सेंटो हुजे, अफगान वॉर हुजे, 9/11 हुजे, सभु हिननि जेको आहे अमेरिका जी ॻाल्हि रखी आहे, हाणे बि रखंदा। हाणे उन खां पोइ छा फ़ाइदो थिए थो इहो गवर्नमेंट खे ख़बर पवंदी। मुशरफ वटि सुठो वेलकम बैक नाज़रीन। मुस्लिम लीग नून जी अॻूणी MPA सूरत थेबो साहिब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। ख़ासि तौर ते जेका मुस्लिम लीग क़ाइद मुस्लिम लीग नून जो क़ाइद आहे नवाज़ शरीफ़, उनजी वापसी जे हवाले सां जेको बहस हलंदड़ आहे सूरत। अमां सम्झो था त मार्च जे महीने में मौलाना फज़ल रहमान ख़ुदि नवाज़ शरीफ़ साहब खे इहो चयो आहे त मार्च जे महीने जे अंदरि जेको आहे जेको PDM लॉन्ग मार्च अनाउंस कयो आहे उनजी अची अॻुवाणी कनि। तव्हां सम्झो था त सूरताल अहिड़ी आहे, नवाज़ शरीफ़ साहब वतन वापसि अची सघे थो या हिकु दफ़ो ॿीहर PDM जो जेको इहो लॉन्ग मार्च आहे उहो मुलतवी थी सघे थो? महिरबानी शकील, पहिरीं ॻाल्हि त मां इहे चवंदसि त मुल्क जूं हालतूं त अहिड़ियूं ख़राबु आहिनि जो मां सम्झां थी त जेकॾहिं हिन जे लाइ का तहरीक न हली त अञा बि ख़तरनाक हालतूं थींदियूं। उहो मां सम्झां थी घिटी घिटी में माण्हू अहिड़ा चरिया थी पवंदा जो त हिन वक़्तु जहिड़े हालतूं आहिनि, खुरूं धाड़ा, मां सम्झां थी त स्ट्रीट क्राइम एतिरो वधी वेंदो छो त गुर्बत वधी वेंदी, महांगाई वधी वेंदी, बेरोज़गारी वधी वेंदी हद खां वधीक। हिन वक़्तु बि हद खां वधीक वधी वई आहे, पर जेको हिन जो असरु अञा पवंदो माण्हुनि ते उहो बर्दाश्त खां ॿाहिरि हूंदो। त अहिड़ियुनि हालतुनि में मां सम्झां थी त हिन वक़्तु हिन हुकुमराननि खे हाणे वक़्तु वधीक तरसण जो पासो ख़तमु थींदो। ॾिसी नवाज़ शरीफ़ साहिब जी ॻाल्हि आहे अचण जी, त उहो तव्हांखे मां यकीन सां चवां थी त ॾिसो पहिरियां जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु आयो मुल्क में त को हिननि हुकुमराननि कोन वठी आया। हू पाण पंहिंजी नियाणीअ खे वठी पंहिंजी बीमार ज़ाल खे छॾी जेल भेड़ो थियो। उनजे करे हाणे बि जेकॾहिं मां सम्झां थी त हुनखे जेकॾहिं हुनजी सिहत जे हवाले सां इजाज़त मिली त यकीन न ईंदो। ऐं थी सघे थो त ईअं मिली बि हुजे, मूंखे एतिरी ख़बर न आहे छो त ॻाल्हियूं मां इहे ॿुधां पई, TV ते ॿुधां पई, मौलाना साहिब जी ॻाल्हि बि मां ॿुधी हुई ऐं ॿियनि असांजनि पार्टी जी अॻुवाणनि जी बि ॻाल्हियूं ॿुधां पई। पहिरीं ईअं हुजे त हुनखे अहिड़े क़िस्म जो हेल्थ या डॉक्टरनि जे तरफ़ जी जी वञी सघो था सभु। तो जॾहिं बि मिलेसि त उहो हिकु मिंट बि न तरसंदो ऐं हुनखे ख़ुदि बि बेचैनी हूंदी त मुल्क सां जेके हालतूं थियनि पियूं उहे ॾाढियूं ख़राबु आहिनि। उहे हालतूं हिन वक़्तु जेको आहे सो रुकजण जूं न आहिनि। हिननि जी ना हली, हिननि जी जेको आहे सो हालतूं ख़राबु करण जी उहो ना हली न आहे, पर करप्शन बि आहे। हिन वक़्तु जेका रिपोर्ट आई आहे उहा हिन वक़्तु ख़तरनाक क़िस्म जी रिपोर्ट आहे त हिन वक़्तु पाकिस्तान में करप्शन हद खां वधीक वधी वई आहे। ही जेके दावाऊं कंदो त हेॾा अरब पाकिस्तान मां रोज़ वञनि था, भई उहे बि कोन था वञनि। हू जेके बकोल तव्हांजे करप्ट सियासतदान आहे उहे बि मुल्क में कोन्हनि, के जेलनि में के मुल्क में कोन्हनि। हुकूमत में तव्हां वेठा हो, तव्हां सादिक अमीन वेठा हो, त पोइ हिन महिल ताईं एॾी करप्शन छो पई थिए, छो पई एॾी करप्शन थिए? इवन तव्हां कोरोना में करप्शन था कयो, तव्हां अटो खंडु पेट्रोल दवाउनि में त कई आहे, पर तव्हां कोरोना जी दवाउनि में बि दुनिया में असांखे बदनाम कयो। तव्हां हुन में बि ख़तरनाक क़िस्म जी करप्शन कई। तो हिन वक़्तु हालतूं वाक़ई ख़तरनाक आहिनि ऐं हिन वक़्तु हिन हुकुमरान जी हाणे रहण न खपे। जी समीर, असां PTI सरकार जी जेकॾहिं कारकर्दगी साम्हूं ॾिसूं ऐं अपोज़िशन जो रोल, उनमें हिकिड़ी सर्वे थी आहे। उन सर्वे में 56% उहे माण्हू आहिनि, कॉमन पीपुल आहिनि जेके अपोज़िशन मां नाख़ुशि आहिनि ऐं 55% जेको आहे उहो PTI जी कारकर्दगी मां नाख़ुशि आहिनि। त PTI जेका कारकर्दगी आहे, महांगाई, इन्फ्लेशन रेट उहो वधियो आहे, पर असां ॿिए पासो जेको ॾिसूं था अपोज़िशन वारो, उन्हनि जी बि जेको उन्हनि खे रोल उन्हनि जो हुजणु खपे उहो रोल नथो ठहे। उन करे सर्वे में 56% उहे माण्हू आहिनि जेके अपोज़िशन जे रोल मां बि नाख़ुशि आहिनि। ॾिसो इहो डेलिब्रेट हिकिड़ो अटैम्प आहे त अपोज़िशन के हिकिड़े प्लेटफॉर्म ते PDM वारो असां वटि वॾो स्ट्रॉन्ग हुयो त उन्हनि जे प्लेटफॉर्म ताईं विढ़ंदा ऐं हिन खे किक आउट करे सघिया पिए हिन गवर्नमेंट खे। पर उहो डेलिब्रेट इन करे न पई थी सघे जेको हालतूं हुयूं, इंटरनल हालतूं हुयूं ऐं PTI खे फॉर एवर वारो हिननि जो जेको स्लोगन आहे या जेका हिननि जी जेका रीडिंग आहे त PTI खे हिकु वंस फॉर एवर जे लाइ हिन खे किक आउट करे छॾिजे या हिन पूरे पावर
मां जा ॿाहिरि कढी छॾे उन पॉलिसी तहत हलंदे हिन खे टाइम पिया ॾियनि ऐं हिकिड़े प्लेटफॉर्म ते नथा अचनि। ॿियो इहो त कॾहिं बि जिन पाकिस्तान समेत जेके बि हिन रीजन जा जेके मुल्क आहिनि जिते 2 खां वधीक पार्टीज़ आहिनि उते हमेशह जेका अपोज़िशन आहे उहो हिकु प्लेटफॉर्म ते गॾु न रही आहे। इहो इंडिया जो असां वटि हिकिड़ो वॾो आहे त उते 1000+ आहिनि त इन करे उहो बीजेपी जहिड़ी पार्टीज़ मथे अची थियूं वञनि। कांग्रेस जेको देट वॉज कॉल्ड एज़ अ सिस्टम उहो माना हेठि हलियो वियो। हिते वरी असां वटि ईअं नथो थिए। हिते इन ई करे नथो थिए जेको आइडियोलॉजी आहे उन्हनि जा जेके डिफरेंसिस आहिनि इन ई करे कंहिं बि हवाले सां हिकु प्लेटफॉर्म ते गॾु नथा थियनि ऐं उन्हनि जो अल्टीमेटली फ़ाइदो PTI जहिड़ी गवर्नमेंट आहिनि उन्हनि ते थिए थो। ऐं इहो हिन वक़्तु बि जेका PDM वारो तव्हां ज़िक्र कयो पहिरीं बि त मौलाना साहब वारो जेका फरमाइश आहे त नवाज़ शरीफ़ साहिबु वापसि अचे उहो क़यादत करे। नवाज़ शरीफ़ साहिबु छो ईंदो? नवाज़ शरीफ़ साहिबु बजट खां अॻु में आयो त उहो हुनजी पंहिंजी सियासी ख़ुदकुशी थींदी, बजट खां पोइ अचे त उन ई सां उनखे फ़ाइदो थींदो छो त पोयां टाइम थोरो रहंदो, इलेक्शन वारो टाइम शुरू थी वेंदो, उन में हली वेंदो। हिन वक़्तु हुनजो अचणु हाणे इहो ॾिसो इहो नवाज़ शरीफ़ जो अचणु पीपल्स पार्टी या मौलाना साहब जो फ़ाइदो कोन्हे, ही PTI खे फ़ाइदो थींदो जेकॾहिं अचनि था। हिन वक़्तु